कौसर जी अता जंहिंखे खुदावंद कईया कौसर जी अता जंहिंखे खुदावंद कईया उन साहिबे लौलाक जे लाइ दुनिया ठहिया सो अब्र करम मेरे जिया ख़त्म नबिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सचिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सचिया अल्लाह रखियो सोहणे जो खुद नाम मोहम्मद चुमजी था वञनि चपड़ा वठण नाम सां अज खुद हा इश्क़े तात में त तासीर वॾी आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ कौसर जी अता जंहिंखे खुदावंद कई आ उन साहिबे लौलाक जे लाइ दुनिया ठहिया सो अब्र करम मेरे जिया ख़त्म नबिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ ईमान रखी जेके मोहम्मद ॾे अचनि पिया असहाब थी जन्नत जी बिशारत से वठनि पिया ईमान रखी जेके मोहम्मद ॾे अचनि पिया असहाब थी जन्नत जी बिशारत से वठनि पिया रज़ी अल्लाह जे मिज़दाक जी तयीन चिटिया इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ जंहिं पाक जिस्म ते न कॾहिं मखी हुई वेठी उन मीर मुनव्वर जा चुमे कदम पई धरती जंहिं पाक जिस्म ते न कॾहिं मखी हुई वेठी उन मीर मुनव्वर जा चुमे कदम पई धरती ऐं ॾाची बि डुबरी थी वेहण साण तिखी आ ऐं ॾाची बि डुबरी थी वेहण साण तिखी आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ ॻाल्हि सची आ इहा ॻाल्हि सची आ कौसर जी अता जंहिंखे खुदावंद कई आ उन साहिबे लौलाक जे लाइ दुनिया ठहिया जंहिं ॾींहं ताईं रूह ऐं दिलि आहे ज़ुबानी सैफुल्ला कंद में दोस्त जी पयो मदह बयानी हाले जवी तारीफ़ सां तस्कीन मिली आ इहा ॻाल्हि सची ॻाल्हि सची ॻाल्हि सची आ हसन इको साउंड पन्नू आकिल अब्दुल कुद्दूस एंड फरमान जतोई फोन नंबर 0300 31 47 381 0302 94 17 601